पिकड़ सामो मुंहिंजी मोटरसाइकिल पूरो करे विया आहिनि साम्हूं पूरो थी विया जल्दी कयो जल्दी कयो मोटरसाइकिल मोटर मुंहिंजी जल्दी कयो हो वञनि था साम्हूं वञनि था जल्दी कयो पिकड़ जे साम्हूं बि पूरो थिए ओम काॾे वञे ये थी उहे बदमाश ॻोठ में सॼो ॾींहुं चोरियूं फोन कर थाने ते फोन कर नफ़री भी घुरा मोबाइल भी घुरा नफ़री जी तकलीफ़ न कयो तव्हां मूंखां इते ई हथ कढंदा आवे ॻाल्हाए छा थो साहब सां ईअं छो कढो इंजी आकड़ हली मां थाने ते कढां थो 2 मिंट में तव्हांखे कॉल ईंदी वे 2 मिंटनि में कंहिंजी बि कार अचे मन ॾोरनि खे असां ईअं मन छूट छॾे ॾियूं तोखे छॾे ॾियूं माना काल खण अरे धीरे जी 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 बाबा कदमनि ते जी जी हा हा बाबा साईं उहो को ॾियारी हुया फुर कयूं वञनि पिया असां हुनखे वरितो आहे हिकिड़े छोकिरे खे न न बाबा साईं हे त ॾियारी आहे सिधो सो हे पहले बि असांखे घुरबाला केसनि में असांजे पिकड़ जे साम्हूं फुर कयूं वञे पियो अच्छा बाबा साईं अच्छा अच्छा मतिलबु अव्हां जो माण्हू आहे साईं हाणे इहा त हाणे सिधी साईं पोइ नाज़री आहे न बाबा साईं ठीकु आहे बाधा त कढूं था बाबा साईं ठीकु आहे न हुकुम जेको अव्हांजो हुकुम महिरबानी ठीकु आहे अब हथ कढे छो साहब हले हाणे हल आका न ॾिखा तव्हांखे चयो इज़त सां हथ कढो न हल छा आहे साहब छा थियो छा आहे हे भोतार जी फोन आहे छा थियो पोइ माना पाण ॾोयारी खे पकड़ियूं बि न भोतारनि जी फोन कंहिंजी फोन हे पाण ज़लील थिया आहियूं यार हे पोइ ईअं त मुआशिरो कोन सुधरंदो हाणे हिन इलाइक़े में ड्यूटी करणी आहे त पोइ ईअं ड्यूटी कयूं ॿियो छा कयूं वठी होॾूं मथां ऑफिसरनि जो ज़ोर आहे तव्हां इहे छा नालो आहे इहो ॾोह ख़तमु करायो ऑफिसर पाण भोतारनि सां मिली भगत मां एसपी सां ॻाल्हायां थो मां चयो न ॻाल्हायो बाबा एसपी जो पाण फोन करिया त भोतार छा कयूं हा हाणे ॿुध पोइ एसपी पाण ते ज़ोर छो थो ॾे ड्यूटी कयो हीअं कयो हूं कयो तव्हांजी हद में हे शइ छो थियो हो शइ छो थियो पाण बसि घर वेही रहूं न एसपी मंदल ते हुननि जा माण्हू रखियल आहिनि तुंहिंजी असांजी कहिड़ी औकात आहे छा कजे मुंहिंजो माण्हू हक़ीक़त पुछे न एतिरो पाण ज़लील थिया आहियूं ख्वारी हूं बि थींदी आहे बसि घर वेही रहूं बसि ईअं पघार खणूं ॿियो हाणे ॾोयारनि खे पकड़ूं बि सही वरी फोन ते छॾे ॾियूं पाण छा कयूं कढ कर बसि ॾे गाॾी हुनखे ॾे अॻे खे बि हाणे छा कयूं माण्हू सुवाल जवाब कंदा आहिनि साईं गाॾी मोटी जवाबदार काॾे उन्हनि जो कसूर ई कोन्हे साहब साफ़ी ॿियो टियों असांजे मथां काढ़िया वधा आवाज़ न आहे कावड़ियल आवाज़ पाण ते कावड़ियल आहे न हल